ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। मुंहिंजो हिकु दोस्त आहे राजू, उहो नारायण पॉइंट ते कमु कंदो आहे। ट्रेन में वेंदो आहे, चर्चगेट जे ॿाहिरां हिकिड़ो भिखारी वेंदो आहे। हुनखे ई हमेशह जॾहिं हुनखे उहो ॾिसणु अचे तॾहिं हुनखे 50 रुपया ॾींदो। भिखारी बि ख़ुशि। 6 महीना साल ईअं हलियो। साल खां पोइ हुनखे 20 रुपया ॾियणु शुरू कया। भिखारी चयो ठीकु आहे भैया। अञा साल गुज़रियो, हुनखे 10 रुपया ॾियणु शुरू कया। जीअं ई हुनखे 10 रुपया पेटीअ में दॿे में विधाईंसि, भिखारी चई भैया रुको, हिते बीह। चई छा थियो? चई 2 साल अॻु में तूं मूंखे 50 रुपया ॾींदो आहीं। मां चयो ठीकु आहे, सुठो माण्हू आहे। वरी तो 20 रुपया ॾियणु शुरू कया। मां चयो ठीकु आहे, कोविड जो टाइम आहे। हाणे 10 रुपया, ऐं 10 रुपया मुंहिंजो छा थींदो? चयईंसि भाई ॿुध, 2 साल पहिरीं मां सिंगल हुउसि। साल पहिरीं मां शादी कई, ऐं हाणे मुंहिंजी मिसिस प्रेग्नेंट आहे, त मूंखे ख़्यालु करिणो पवंदो। चई माना तूं मुंहिंजनि पैसनि सां पंहिंजो घर हलाईंदे? चओ या अल्लाह, ख़र्चा बड़ा, कढ मुंहिंजो 50 रुपयो। ख़र्च वधंदे त इनकम वधंदे, तो ध्यानु ॾे न, ख़र्च थोरी घटाइबा आहिनि। ॾे 50 रुपया ॾे। चओ ओम साईं राम।